जयपुर जो ॻोठ बुड्ढो खान बोज़दार जो रहवासी ऐं 7G रोड ते मोटरसाइकिल टायरनि जे पंचरनि जो कमु कंदड़ माज़ूर अता हुसैन बोज़दार पिनण बजा पोरियो करे मुआशिरे लाइ मिसाल बणियल आहे। 25 साल थी विया आहिनि मूंखे कमु करण जो। हा, हिते 25 साल थी विया आहिनि, रोज़गार कमाए पियो, भाउ सां गॾु अचां थो, रोज़ कमाए थो। मोटरसाइकिल टायरनि जो मोटरसाइकिल जो कमु करां थो। हा, केतिरा पढ़िया आहियो? 5 पढ़िया आहियूं। महसूस थिए थो बरकत आहे, बरकत आहे। ही टायरनि जो कमु पंहिंजे वालिद साहिब खां मूंखां अॻु में सिखियो आहे। हीअ माना कमु कंदो आहे, कॾहिं 200 कॾहिं 300 दिहाड़ी थी वेंदी आहे। इन जे हिसाब सां असांखे रोज़गार हिनखे खपे, या नौकिरी मिले या हिनखे रोज़गार मिले, जो असां अॻिते लाइ असांजो हिनजो गुज़र करे सघूं। असांजे समाज लाइ हिकु वॾो मिसाल आहे, जेको पंहिंजी महिनत पंहिंजे अखिलाल जी कमाई ते भाड़े वेठो आहे ऐं महिनत वीचारो करे जेका 200-300 मज़दूरी मिले थी। मैसेज ॾेई रहिया माण्हुनि खे, जेके चङा भला माण्हू रोडनि ते पिनी रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ मिसाल आहे हिकिड़ी। ॿिन्ही पेरनि खां माज़ूर, हथनि खां कमज़ोर हूंदे बि रोज़ी करे रहिया आहिनि। मेहनती माज़ूर अता हुसैन मुतालबो कंदे चयो आहे त हू गुज़िरियल 25 सालनि खां मज़दूरी करे पंहिंजो ऐं पंहिंजे घर भातियुनि जो गुज़रान करे रहियो आहे। हू लिखियलु पढ़ियलु आहे, माज़ूरी कोटा में हुकूमत खेसि नौकिरी ॾे जीअं बाक़ी हयाती सुखी गुज़री सघे। कैमरामैन मावजी कुमार फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, किप्रो।